अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त ईरान जे क़ाबिल एहतराम आला अॻवाननि सां मुस्बत ॻाल्हियूं थियूं आहिनि। ईरान डील करणु चाहे थो, पर ॾिसणो आहे त ॻाल्हियूं कहिड़े रुख़ तरफ़ वञनि थियूं। फ्लोरिडा में मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप दावा कई त ईरान पाण ॻाल्हियुनि लाइ राब्तो कयो हो ऐं अहम नुक़्तनि ते इतफ़ाक़ बि थी चुको आहे। उमेद आहे त मसइलो हल थी वेंदो। ईरान सां मुआहिदो थियण जी गारंटी नथी ॾेई सघिजे। मुआहिदो थी वियो त इहा ईरान ख़िते लाइ नई शुरूआत हूंदी। ईरान खे तेल सां भरियल जहाज़ विकिरो करण जी इजाज़त ॾिनी पई वञे। हिकु सवाल जे जवाब में अमरीकी सदर चयो त इहा ख़बर नाहे त सुप्रीम लीडर जहिड़ो आहे या न। अमरीका नथो चाहे त मुश्तबा ख़ामनई खे निशानो बणायो वञे। ईरान पारां अमरीका सां ॻाल्हियुनि जी तरदीद। ईरान जे परॾेही वज़ारत डोनाल्ड ट्रंप जे ॻाल्हियुनि वारी दावा खे रद्द कंदे चयो आहे त तेहरान ऐं वाशिंगटन में के बि ॻाल्हियूं न आहिनि थियूं। अमरीकी सदर जे बयान जो मक़सदु तवानाई जूं क़ीमतूं घटाइण ऐं पंहिंजे फ़ौजी मनसूबनि ते अमल दरामद लाइ वक़्तु हासिलु करणु आहे। ईरानी परॾेही वज़ारत पारां चयो वियो त ख़िते जा कुझु मुल्क छिकताण घटाइण लाइ क़दम खणी रहिया आहिनि। इलाक़ाई मुल्कनि पारां तजवीज़ूं बि साम्हूं अचनि पियूं, पर मौक़िफ़ चिटो आहे त ईरान उहा धुर नाहे जंहिं जंग शुरू कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो ईरान जे सदर मसूद पज़शकियान सां फ़ोन ते राब्तो। वज़ीर आज़म पारां ईद उल फितर ऐं नौरोज़ जूं वाधायूं। ईरान सां भरपूर एके जो इज़हार। जंग दौरान क़ीमती जानियूं ज़ाया थियण ते वज़ीर आज़म ईरानी सदर सां ॾुख वंडियो। ज़ख़्मी थियल जी सिहतयाबीअ लाइ दुआ। वज़ीर आज़म पारां नार वारनि मुल्कनि में ख़तरनाक सूरत हाल ते बि ॻणतीअ जो इज़हार। शहबाज शरीफ़ पारां मुस्लिम उम्मत जे इत्तेहाद ऐं एके जी अहमियत ते ज़ोर। इलाक़ाई अमन लाइ सहकार जी अपील। संदसि चवणु आहे त इख़्तिलाफ़नि जे हल लाइ सिफ़ारतकारीअ ॾांहुं वापसि वञण ई वक़्त जी अहम ज़रूरत आहे। ईरानी सदर पाकिस्तान जे अवाम लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कयो। सदर आसिफ अली ज़रदारी सां वफ़ाक़ी वज़ीरनि मुलाक़ात करे मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं। नएं दहिरे में सदर आसिफ अली ज़रदारी सां वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी, नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ऐं पेट्रोलियम वारे वज़ीर अली परवेज़ मलिक मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान मुल्क में अमन अमान जी सूरत हाल, मुआशी मामलनि, तवानाई शोबे ऐं पेट्रोलियम शयुनि जे क़ीमतनि जे असरनि बाबति तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जारी कार्रवाइयुनि, पाक अफ़गान लाॻापनि में छिकताण ऐं इलाक़ाई सिक्योरिटी वारनि मामलनि बाबति सदर खे ब्रीफिंग ॾिनी। जॾहिं त नाणे ऐं पेट्रोलियम वारे वज़ीर तवानाई शोबे ऐं पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि बाबति हुकूमती क़दमनि खां आगाह कयो। सदर आसिफ अली ज़रदारी पारां अवाम खे वधि खां वधि रिलीफ फ़राहम करण जी हिदायत। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ डिघी ऐं कामयाब गैर रवायती जंग विढ़ी। गुज़िरियल साल मई में मार्का हक़ में दुश्मन जी जारियत जो बिना ख़ौफ़ मुक़ाबिलो करे दुश्मन खे अहिड़ो सबक़ सेखारियो जेको डिघे अरसे ताईं यादि रखियो वेंदो। बुनियानुल मरसूल जियां ऑपरेशन ग़ज़ब लिल हक़ बि घुर्बल नतीजा हासिल कया आहिनि। अफ़गानिस्तान ते गैर क़ानूनी तौरु मुड़ियल टोले खे पिणु पाकिस्तान पारां वाज़िया पैगाम ॾिनो वियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जूं नएं दहिरे में पाकिस्तान ॾियारे वारी तक़रीब खे ख़िताब। सदर चवणु आहे त भारतीय फ़ौज जूं वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जूं भञकिनियूं जारी आहिनि। भारत में अक़लियतनि ख़ासि तौरु मुसलमाननि सां ख़राबु बर्ताव कयो पियो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त क़ौम हर आज़माइश में गैर मामूली जज़्बे, अज़म ऐं हिमत जो मुज़ाहिरो कयो। चैलेंजनि बावजूदि असां मईशत खे पाइदार तरक़ीअ जी वाट ते आंदो। पाक फ़ौज दुश्मन खे असराइतो जवाबु ॾेई अस्करी तारीख़ जो सुनहरी बाब लिखियो। लाहौर में पाकिस्तान जी ॾियारे ते तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त सरहदनि ते तालिबान जी बिना जवाज़ जारियत जो ऑपरेशन ग़ज़ब लिल हक़ ज़रिए भरपूर जवाबु ॾिनो वियो। ऑपरेशन ग़ज़ब लिल हक़ रुॻो फ़ौजी कार्रवाई न, पर दहशतगर्दी ख़िलाफ़ क़ौमी अज़म जी अलामत आहे। सिंध जे गवर्नर निहाल लाशमी जो चवणु आहे त PTI बानी जे केसनि जो फ़ैसिलो हुकूमत न पर अदालतनि खे करणो आहे। हुकूमत अदालतनि जे मामलनि में मुदाख़लत नथी करे सघे। गवर्नर आइनी उहिदो हूंदो आहे, उहो सियासत नथो करे सघे। कराची में क़ाइद आज़म जी मज़ार आॾो मीडिया सां ॻाल्हाईंदे गवर्नर सिंध चयो त संदसि किरदारु तामीरी हूंदो। आहिस्ते आहिस्ते सभु मसइला हल थी वेंदा। वधि खां वधि कोशिशि हूंदी त सिंध तरक़ी करे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 23 मार्च रुॻो हिकु तारीख़ न पर उम्मीद, इत्तेहाद ऐं मुसलमाननि जे अज़म जी अलामत आहे। करारदाद पाकिस्तान में असांजे बुज़ुर्गनि आज़ादी, वक़ार ऐं इंसाफ़ जो ख़्वाबु ॾिठो हो।
पाकिस्तान ॾियारे जे मौक़े ते जारी कयल बयान में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अहिड़ो पाकिस्तान तामीर कबो जेको बुज़ुर्गनि जे ख्वाब जी अक्कासी करे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे जमहूरियत ऐं अवामी हक़नि लाइ बेमिसाल जिदोजहद ऐं क़ुर्बानी ॾियण ते ख़राजी अक़ीदत पेश कजे थी। पाकिस्तान जे हक़ में सभ खां पहिरियां सिंध असेंबली ठहराव पास कयो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे करे पाकिस्तान जो दिफ़ा मज़बूत थियो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी ॾिनल मिज़ाइल प्रोग्राम सबबि दुश्मन ॾिनल आहे। फील्ड मार्शल जी क़यादत में पाक फ़ौज दहशतगर्दी ख़िलाफ़ दिलेरीअ सां जंग विड़े पई। दुश्मन पाकिस्तान ॾांहुं मेरी अख खणी नथो ॾिसी सघे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं क़ाइदे आज़म जे मज़ार ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त गैस पैदा कंदड़ इलाइक़े जो उन ते वधीक हक़ हूंदो आहे। सिंध जी सदाईं शिकायत रही आहे त वफ़ाक़ पारां मनसूबनि समेत जाइज़ हक़ नथा मिलनि। उमेद आहे त नओं गवर्नर निहाल लाजमी सिंध खे पंहिंजा हक़ ॾियारींदो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त अॼोके ॾियारे क़ाइदे आज़म ऐं ॿियनि अॻवाननि मुसलमाननि लाइ धार आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार वतन जो बुनियादु रखियो। पाकिस्तान उन्हनि लखी क़ुर्बानीअ जो नतीजो आहे जेके असांजे बुज़ुर्गनि हिकु आज़ाद ऐं जमहूरी रियासत जे क़याम लाइ ॾिनियूं। वतन जी आज़ादी ख़ुदि मुख़्तियारी ऐं तहफ़ुज़ लाइ जानियूं क़ुर्बान कंदड़ शहीदनि खे यादि रखणु घुरिजनि। सीनियर वज़ीर चयो त योम पाकिस्तान वतन जी ख़िदमत क़ौमी इत्तेहाद ऐं क़ुर्बानीअ जे जज़्बे खे ताज़ो करण जो ॾियारो आहे। अॼोको ॾींहुं पाकिस्तान खे दरपेश चैलेंजिस ख़िलाफ़ मुतहद थी जिदोजहद करण जे अज़म खे ॿीहर ज़िंदा करण जो ॾींहुं आहे। मज़बूत मुस्तहकम ऐं ख़ुशहाल पाकिस्तान लाइ इख़्तिलाफ़नि खां मथां उथी यकजहतीअ जो मुज़ाहिरो करणो पवंदो। कराची जे मेयर बैरिस्टर मुर्तज़ा वहाब चयो आहे त मुल्क खे दरपेश मसइलनि खे गॾिजी मुंहुं ॾियण जी ज़रूरत आहे। अॼु पाकिस्तान हिकु हेठमी ताक़त ऐं मज़बूत मुल्क आहे। केर बि मेरी अख खणी पाकिस्तान ॾांहुं नथो ॾिसी सघे। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे मेयर मुर्तज़ा वहाब चयो त पाकिस्तान खे हेठमी ताक़त बणाईंदड़नि खे ख़राज तहसीन पेश कजे थी, जंहिंजे करे असीं आज़ाद रियासत में साह खणी रहिया आहियूं। क़ौमी मामलनि ते सियासत न करणु घुरिजे। मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो जी 97वीं सालगिरह मल्हाई वई। सदर पारां 97वीं सालगिरह ते बेगम नुसरत भुट्टो खे ख़राजी अक़ीदत पेश। बेगम नुसरत भुट्टो जमहूरियत लाइ जिदोजहद करण लाइ मशअल राह आहे। बेगम नुसरत भुट्टो सदमनि बावजूदि जमहूरियत जे वाधारे लाइ जिदोजहद जारी रखी। पीपल्स पार्टी औरत विंग जी मरकज़ी सदर फरियाल टालपर पारां बेगम नुसरत भुट्टो खे ख़राजी अक़ीदत पेश कंदे चयो त बेगम नुसरत भुट्टो ॾुखियनि हालतुनि जो मुक़ाबिलो करे साबित कयो त जुरत ऐं क़यादत जी का हद नाहे हूंदी। मादरे जमहूरियत ॾुखियनि तरीन हालतुनि में बेमिसाल साबित क़दमी जो मुज़ाहिरो कयो।